मरणो आहे हर के माण्हू खे ईअं न मरंदासीं साथी का आग लॻाए वेंदासीं पोइ ॿारनि ॿारे वेंदासीं। पहिरीं दोस्तनि खे असां हिकु अपील कंदासीं जेके परियां वेठा आहिनि इहे थोरो होरते अचनि त असां पंहिंजी ॻाल्हि खे मुकमल करे सघूं। ऐं अॼु असांजो इहे बि थोरो साईं थोरो सॼो नज़मो सभु टुको ॻाल्हि दोस्तो साथियो असांजूं भेणूं असांजा बुज़ुर्ग असांजा अदीब दानिश्वर असांजा साथी सभिनि खे दिल सलाम दोस्तो असां ही मुसलसल तव्हां दोस्तनि जी ॻाल्हि ॿुधी तव्हां इहो ॿुधो त मलक रियाज़ 80,000 एकड़नि ते हिकु मुश्तमिल हिकिड़ी धारी आबादकारी बहरिया टाउन जे नाले में आबाद करणु चाहे थो जंहिंमें असांजा हुते तारीख़ी कल्चरल मार्क हुन ठाहे ख़तमु करे पट करे छॾिया आहिनि। उन सां गॾोगॾु हीअ असांजूं भेनरूं वेठियूं आहिनि शेर मोहम्मद गोपांग जूं जिन्हनि ते फज़ल सन सिटी जो मालिक उन्हनि ते उन्हनि जे क़ब्रस्तान उन्हनि जे इमाम बारगाहनि ऐं हुननि जे घरनि ते हमला करे हुननि जा क़तल कराए हुननि ते एहसारू कराए हुननि खे दरबदर करे हुननि जा 40 घर ठाहे अॼु उहे दरबदर प्रेस क्लब ते वेठियूं आहिनि। इहा सूरत हाल इहा के हिकु शेर मोहम्मद गोपांग जी न आहे। इहा सूरत हाल के हिकु कबोलनि जे ॻोठ जी न आहे। इहा सूरत हाल पूरी सिंध जी सूरत हाल आहे। असां उनजे करे ज़रदारी खे हिन सिंध गवर्नमेंट खे इहो ॿुधाइण था चाहियूं त तूं कॾहिं कामयाबु न वेंदे ही जेके जिन खे तूं कमज़ोर सम्झी थो जिन्हनि खे ॻोठाणा ऐं हीणा सम्झी थो बेज़मीन सम्झी थो इहे ज़मीर वारा माण्हू आहिनि। इहे तोखे तूं बेज़मीर आहीं तो भले केॾी बि ज़मीन हुजे तोखे ही वेहण न ॾींदा। तोखे हाणे इक़्तिदार तूं ईंदे माण्हुनि वटि तोखे ख़बर पवंदी माण्हू तोखां कहिड़ी डिमांड था कनि। उनजे करे आउं हिकिड़ी अपील कंदुसि हिन रियासत खे बि जेका रियासत असांखे हक़ घुरूं था उहा खणे थी मारे थी छो को असां वटि को राइफलूं न आहिनि को बम न आहे को हथियार बंद को असां वॾा का गामा पहलवान न आहियूं को वॾा को मोहम्मद अली बॉक्सर न आहियूं जो असांखां डिॼनि था। इन जे करे न कोई असां को वॾा ताक़तवर उनजे करे डिॼनि था। असां सां तव्हां गॾु आहियो तव्हां जे असांजूं भेणूं गॾु आहियो असांजूं माउरूं गॾु आहियो असांजा भाउ गॾु आहिनि। उन जे करे हीअ रियासत असां हिननि जो आवाज़ खे कोशिशि करूं था इन खां हू डिॼनि था उन जे करे असांखे खणनि था इन जे करे उहो असांखे मारनि था। पर असांखे इहो ॿुधी छॾनि जेकॾहिं तव्हां मुहज़ब थियण था चाहियो त तव्हां असांखे पंहिंजा राय ॾियो। जेकॾहिं तव्हां को लुटमार कंदो तव्हांखे असां रोड रस्तनि ते हूंदासीं पर उन्हनि बग़ैर हथियार हूंदासीं तव्हां भले पंहिंजनि हथियारनि सां अचो तव्हां जेको करिणो आहे उहो करे ॾेखारियो। तव्हांजूं जीथरियूं तव्हांजा एटम बम असांजूं छातियूं आहिनि तव्हां भले फरूर करे छॾियो पर असां पंहिंजे हक़नि तां हथु न खणंदासीं। असांजो हिकिड़ो सिंधी बेसी आहे हीअ सिंध उन जी आहे हीअ जंहिंसां हिकिड़ो ॻोठाणो पाए हीअ ॻोठ उन जो आहे। हीअ धरती ते जेके वारिस बीठा आहिनि हीअ हुन धरती उन वारसनि जी आहे। कुझु बि थी वञे असां हिकु क़दम पोइ ते हटण लाइ तयारु न आहियूं। बहरिया टाउन सॼो छा हीअ जेका कुझु क़ौम परस्तुरियूं या कुझु अहिड़ा माण्हू चवनि था 16,000 एकड़ हुनखे लीज़ थी इन खां अॻिते न वधो। असां चऊं था मलक रियाज़ तोखे हिकिड़ो पथर बि न ॾींदासीं जेकॾहिं असां क़ौम खे अपील था कयूं जेकॾहिं उथी बीठी तूं हिते इहा सिटी छा तूं हिते जी मिटी जी चपटी बि न खणी सघंदे। असां सन सिटी खे ॿुधाइण था चाहियूं तूं शेर मोहम्मद गोपांग ऐं असांजे लिगारी बरादरी जे ॻोठनि खे तूं मिसमार करणो चाहीं हुनजे क़ब्रस्तान खे ठाहिण थो चाहीं। तूं बि ॿुधी छॾ तुंहिंजो पीउ मलक रियाज़ बि ॿुधी छॾे हीअ ज़रदारी तव्हांजो बाबो बि ॿुधी छॾे। कुझु बि कोन थींदो। सिंधी क़ौम हीअ जेके कमज़ोर जेके सम्झो था उहे अॼु रोडनि ते आहिनि इहे कॾहिं तव्हांजे गिरेबनि ताईं पहुची वेंदा तव्हां कुझु बि न करे सघंदो। तव्हां मार्क्स चयो जेके असां मिसकीन आहियूं ग़रीब आहियूं उन्हनि जे लाइ ही पूरी दुनिया हासिलु करण लाइ आहे जेके हीअ हासिलु करे चुका आहिनि हुन लाइ कुझु बि न आहे। असांजे लाइ सॼी धरती पई आहे सॼी दुनिया पई आहे असां हीअ हासिलु करे रहंदासीं। महिरबानी दोस्तो जो असांजो साथ ॾिनो ऐं हिन गर्मी में असांजूं माऊं भेणूं असां गॾु आहियूं सभिनि जा शुक्रगुज़ार। हुर्रियत तरक़ियाती तंज़ीम जा दोस्त आहिनि असां उन्हनि खे मलिकार चऊं था। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त सुभाणे साईं जलालुद्दीन यूनाइटेड पार्टीअ जे अॻुवाण जे सरबराहीअ में